اوॿاوڙو में रेती واسين पारां बुनियादी सहूलियतुनि जी खोट ऐं रोड जी सहूलियत न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रेती शहर वासियुनि जो रोड रस्तनि जी तबाही ऐं बुनियादी मसइलनि ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे सर ते हिकु गॾियल ऐं तमामु वॾी तारीख़ी एहतजाजी रैली कढी। यूथ फोरम जे अॻवान अली रज़ा चाचर, माजिद अब्दुल हक लाशारी, अमजद अली शहर वकील मुकेश कुमार, इरशाद अली शहर ऐं ॿियनि जी अॻवानी में निकितल रैली शहर जे मेन चौक ते पहुती, जिते मुज़ाहिरनि धरणो हुयो। हुन मौक़े ते अॻवाननि चयो त रेती जा शहरी अज़ाब में मुब्तला आहिनि। केतिरनि ई सालनि खां रेती ॾहरकी लिंक रोड तबाह थी वियो आहे। हुननि चयो त रोड रस्ता त तबाह आहिनि ई, पर ॿियूं बि बुनियादी सहूलियतूं नाहिनि ॾिनियूं वयूं। रोड ख़राब हुजण करे असां ज़ख़्मियुनि ऐं बीमारनि खे बि वक़्त ते इस्पताल नथा पहुचाए सघूं। मुज़ाहिरनि चयो त मुसलसल दाहूं करे एहतजाज पिया करियूं, पर को बि अवामी नुमाइंदो लड़ी नाहे आयो। एहतजाज कंदड़नि सिंध हुकूमत ऐं ॿियनि अख़्तियारनि खे अपील कई त रविश जी तामीर कराइण सां गॾोगॾु समूरियूं सहूलियतूं मुहैया करे शहर जा मसइला हल कया वञनि।